नाज़रीन दड़ो मां सूफ़ी सारंग शाह की खबर शामिल कयूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु मंझंदि जो पीपल्स पार्टी के सीनियर अॻुवान ऐं अॻूणे ज़िले सदर अरबाब वज़ीर मेमून जे दावत ते दड़े पहुची रहियो आहे, जिथे हू अरबाब वज़ीर मेमून सां मुलाक़ात करण खां पोइ संदसि पारां ॾिनल चांहि पार्टी जी दावत में पिणु शिरकत कंदो, जॾहिं त ज़िले जे सियासी सूरतहाल ते पिणु ॻाल्हि ॿोल कई वेंदी। होॾां बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु दड़े आमद जे सिलसिले में तयारियूं जारी आहिनि। शहर खे पीपी झंडनि सां सींगारियो वियो आहे, जॾहिं त शहर में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। बिलावल भुट्टो सिजावल ऐं भटोरी खां रोड रस्ते दड़ो पहुचंदो, जॾहिं त ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि खां कारकुननि जे आमद जो सिलसिलो बि जारी आहे। उन रस्म में पीपी ज़िले सिजावल जे अॻूणे सदर अरबाब वज़ीर मेमून ॿुधायो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु मंझंदि जो मुंहिंजी ॾिनल दावत ते दड़े पहुचंदो।